जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं सोबोदरो खां ज़फ़र मलाह जी। सोबोदरो में शहरनि जो गैस ऐं बिजली जी हथरादू लोडशेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। शहरी ताज जे अॻुवाणनि शहनवाज़ सूमरो, क़ौमी शाइर लालच चन्ना जी अॻुवाणी में शहरनि मौलाई मलाह, असलम सहतो, जाबिर मलाह, मौलाना साजिद अली मदवी ऐं ॿियनि जो शहर जे मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सोबोदरो शहर खे इंतिज़ामिया पारां निंदड़को कयो वियो आहे, जंहिंमें गैस ऐं बिजली जी ॾींहुं राति में हथरादू हद खां वधीक लोडशेडिंग कई पई वञे। हुननि चयो त जेसिताईं शहर में गैस ऐं बिजली जी लोडशेडिंग ते कंट्रोल न आंदो वेंदो तेसिताईं असांजो पुरअमन एहतजाज जारी रहंदो। जेकॾहिं जल्द गैस ऐं बिजली जी लोडशेडिंग घटि न कई वई त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ये गुंडागर्दी, ये दादागिरी, ये गुंडागर्दी।